उडेरोलाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 56 योम तासीस के सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मटियारी पारा मखदूम हाउस मटियारी में अगूणे ज़िले चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा जी सदारत में मेड़ाको कोठायो वियो। मेड़ाके में पार्टी अगवाननि सैयद फज़ल हबीब शाह, नवाब मुदस्सिर टालपुर, निसार खटियाण समेत पीपल्स पार्टी के मदर विंग, लेडीज़ विंग, यूथ विंग, सफ़ा मिनारिटी विंग के कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई। मेड़ाके के ख़िताब कंदे अगूणे ज़िले चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा जो चवणु हो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी है। अॼु पार्टी के ठहंदे 56 साल थी विया आहिनि, पर पीपल्स पार्टी अॼु भी अवाम जी दिलनि में साॻी तरह आबाद है जीअं 50 साल अॻु हुई। एक सवाल के जवाब में मखदूम फ़खरुज़्ज़मा जो चवणु हो त पार्टी अञा ताईं पार्टी टिकटुनि के हवाले से को भी फ़ैसिलो न कयो आहे। मटियारी ज़िले में भी जंहिंखे भी पार्टी टिकट ॾींदी उहो ई पार्टी जो उम्मीदवार हूंदो। बाक़ी गलत प्रोपेगेंडा या गलत अफ़वाह हलाइण बंद कया वञनि। हुन चयो त अगर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडियूं थियूं त न सिर्फ़ सिंध पर पूरी पाकिस्तान में पीपल्स पार्टी खटींदी। मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।